नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त गोसपुर में खबर ॾींदालो नेशनल पीस काउंसिल पाकिस्तान की तरफा तंजीमी कार्ड तक़सीम करण जो प्रोग्राम माशाला होटल में मुनक़िद कयो वियो, जिन में चूंडियल उहदेदारनि में कार्ड तक़सीम कया विया। प्रोग्राम जा मेहमान ख़ास एडवोकेट मोहसिन अली पठान ऐं ॿियनि तंजीमी दोस्तनि वॾे अंग में शिरकत कई। नेशनल पीस काउंसिल ऑफ पाकिस्तान मां मुतमैन थी शकूर ओगाई इकरारुल हक एजाज अहमद समेत 20 खां वधीक माण्हुनि नेशनल पीस काउंसिल में शमूलियत जो ऐलान कयो। उन मौके ते मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻवान डॉक्टर सुंदर बालाणी, हफीजुल रहमान, उमेद अली मज़ारी ऐं ॿियनि जो चवणु हुयो त असांजी तंज़ीम फलाही तंज़ीम आहे। हिननि वधीक चयो त चंद ॾींहं पहिरियां चेयरमैन सिंध आशिक अली पठान साहब जे हुकुम ते असां थरपारकर में ग़रीब माण्हुनि में वॾे तइदाद में राशन, कपड़ा ऐं खाधे पीते जो सामान विरायो आहे ऐं अॻिते बि असां पंहिंजे मिशन के जारी रखंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।